ठीक है मसूद लोहार साहब इहो ॿुधाइजो त कहिड़ो कोई स्पेशल वण आहे जेको ज्यादा माण्हू लॻाए ताकि ज़मीन माना पाणी भी घटि पिए ऐं उहो वण फ़ाइदो भी ज्यादा ॾे, अहिड़ा कहिड़ा असां वटि आहिनि? साईं अहिड़ा ॾिसो नेटिव जेके वण आहिनि सिंध जा उहे अहिड़ा ई वण आहिनि जो उन्हनि खे पाणी या त ड्राउट रेजिस्टेंट आहिनि या पोइ वरी बि सर्वाइव करे था वञनि। हाणे आउं तव्हांखे कुझु नाला ॿुधायां थो। हिकिड़ो त जेको पंहिंजो ख़बर आहे इन जा ॿ क़िस्म हूंदा आहिनि, हिकिड़ो सेलोडोरा ओलाइडेस, हिकिड़ो सेलोडोरा पर्सिका। त इहे ॿई जेके आहिनि इहे पाणी ड्राउट रेजिस्टेंट आहिनि, माना पाणी उन्हनि खे घटि खपे थो, सर्वाइव करे था वञनि। उन खां पोइ तव्हांजो जेको देसी बुबर आहे अकाशा डेलोटिका उहो बि काफ़ी हद ताईं ड्राउट रेजिस्टेंट आहे, हालांकि ख़ैर उनखे कंहिं हद ताईं पाणी खपे। उन खां पोइ असांजी निम आहे ऐं पंहिंजो लियार आहे, गेदूड़ो आहे, तव्हांजो सरदस, मूंखे इहे सभु नाला यादि अचनि कोन था, पर अहिड़ा कई वण आहिनि जेके तव्हां हणी सघो था, पाणी खां बग़ैर सर्वाइव करे सघो था। बिल्कुलु ठीकु आहे मसूद साहब, असां ॼाणणु चाहींदासीं त सरकारी सतह ते या बल्कि आम तौर ते असां अवामी सतह जी ॻाल्हि कयूं त आवाम छो इन हवाले सां उनखे अवेयर नथो थिए, यानी कि जेकॾहिं किथे को चङा वण ठहियल आहिनि त हू कोशिशि कंदा आहिनि हिन कटराए करे को घर या का इंडस्ट्री वग़ैरह उते क़ाइमु कई वञे, त इहे आख़िर तब्दीली कंहिं तरीक़े सां अची थी सघे? मज़ीद माण्हू कीअं इंस्पायर कजनि, कीअं मोटिवेट कजनि? मजबूरी इजाद जी मां आहे। हिन वक़्तु जहिड़े तरीक़े जी गर्मी आहे ऐं जहिड़े तरीक़े सां मुल्क जी सॼी सूरत हाल आहे, बिजली कोन्हे, एनर्जी एफिशिएंट घर कोन्हे, घर जेके असांजा अहिड़ा आहिनि जिन में बिजली खां सवाइ या एयर कंडीशनिंग खां सवाइ तव्हां वेही कोन था सघो। त हाणे माण्हुनि रियलाइज़ माण्हू करे विया आहिनि त वणनि खां सवाइ गुज़ारो कोन थींदो। पर हाणे सवाल इहो आहे त उनमें उहो एक्शन लेवल ते उहो कीअं थिए, इहो मूंखे समझ में नथो अचे कीअं थींदो। बहरहाल में पॉलिटिकल लीडरशिप जी, समाजी माण्हुनि जी, इंडिविजुअल वॉलंटियर्स जी रोल थींदो तॾहिं शइ थींदी रेप्लिकेट। जी जी, ऑर्गेनाइज़र जेके आहिनि, जेके संभालिनि था पिया, जेके पॉलिटिकल्स आहिनि या असांजी जेका गवर्नमेंट आहे, हुकूमत आहे, अगरि कराची शहर में किथे बि वञिबो आहे ऐं वण कटिया वञनि था त उन्हनि जे ख़िलाफ़ को एक्शन कोन थींदो आहे, का कंप्लेन दर्ज न कई वेंदी आहे। अव्हांजो छा ख़्यालु आहे त अगरि अहिड़ो को सिस्टम थी वञे त केरु अवाम कंप्लेन करे सघे त बाबा मुंहिंजे इलाइक़े में वण कटिया वञनि पिया, का बिल्डिंग तयारु कई वञे पई, त इन ख़िलाफ़ को लीगल एक्शन अगरि थी वञे त मुंहिंजे ख़्याल में इहो बि हिकिड़ो पॉज़िटिव क़दम हूंदो इन कम जे करे? जवाब ॾींदासीं त थोरी कंट्रोवर्सी थी वेंदी। ॾिसो फॉरेस्ट डिपार्टमेंट जो इहो कमु आहे, जेकॾहिं फॉरेस्ट डिपार्टमेंट वारा सुतल न हुजनि हा त रिवराइन फॉरेस्ट तव्हांजो दरिया सिंध सां गॾु जेके फॉरेस्ट हुआ 7 सालनि खां वठी जेको उनजो जेका उन्हनि जी मौजूदगी हुई, जंहिंजे करे तव्हांजी फ्लड जेको आहे उनखां उहे बचाईंदा हुआ, अलाए केतिरो असांजो लाइफ स्टॉक जी डिपेंडेंस उन जे मथां हुई, उहो सभु ख़तमु थी विया। उन खां पोइ हाणे हिन वक़्तु बि काफ़ी जॻहनि ते डिफॉरेस्टेशन हले पई। कराची में को ॾिसो त माण्हू तिमर तेज़ी सां कटीनि पिया ऐं सभेदारा वेठा आहिनि, सभु चुप करे वेठा आहिनि। हिनखे मूंखे नथो सम्झ में अचे हिकिड़ी नेशनल हिकिड़ी अपैथी आहे, उनखे कीअं जेको एड्रेस कजे। बाक़ी ॾिसो इंडिविजुअल लेवल ते वॉलंटरीली जीअं असां कमु कयूं था, अहिड़ा कई ॿिया माण्हू पंहिंजो कमु कनि था, थोरो घणो जेको आहे जीअं वधीक इहो मल्टीप्लाए थींदो तॾहिं वञी को असरअंदाज़ थींदी ॻाल्हि। अदरवाइज़ त मूंखे नथो सम्झ में अचे त माण्हुनि खे को इन ॻाल्हि ते एहसासु बि आहे त यार असां वण कटियूं पिया। उहे वण रुॻो हिते न, तव्हां रुॻो नॉर्थ में ॾिसो त पाइन ट्रीज़ जेके माना 500-700 साल पुराणा वण उहे कटियो, उते तबाही पिया कनि। हींअर गुरजी हद में नॉर्थ में जेको आहे कश्मीर में फॉरेस्ट फायर लॻी, जे केतिरो हज़ारनि जी तइदाद में जेको आहे वण सड़ी आहे। त बहरहाल इहो हिकिड़ो नेशनल हिकिड़ो चैलेंज आहे, पर मानो कमु जारी रखिजे। ऐं सम्झां थो त नेठि कॾहिं न कॾहिं उहा शइ हेठि कंदी।